सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां मोहम्मद उस्मान। जीअं त असां गुज़िरियल लेक्चर में प्रोनाउन जे बारे में पढ़ियोसीं, प्रोनाउन जो तारुफ़ पढ़ियोसीं, उन जा टाइप्स ऐं उन जा उन्हनि जा जेके एग्ज़ाम्पल्स आहिनि उहे असां डिस्कस कयासीं। अॼु असां तफ़सील में प्रोनाउन जे टाइप्स खे पढ़ंदासीं। पर्सनल प्रोनाउन असां पहिरियां डिस्कस करे चुका आहियूं पंहिंजे गुज़िरियल लेक्चर में। अगरि तव्हां उहो न ॾिठो आहे त उहो तव्हां प्रोनाउन जे हवाले सां जेको असांजो फर्स्ट लेक्चर आहे उहो ज़रूरु ॾिसंदा। उन खां पोइ अॼु असां बाक़ी जेके टाइप्स ऑफ प्रोनाउन्स आहिनि उन्हनि खे असां तफ़सील में पढ़ंदासीं। ऐं सभ खां पहिरियां असांखे मिलियल आहे पज़ेसिव प्रोनाउन। पज़ेसिव प्रोनाउन यानी जेके मिल्कियत ज़ाहिर करण वारा ज़मीर आहिनि उन्हनि खे असां पढ़ंदासीं। त पज़ेसिव प्रोनाउन जी डेफिनेशन छा आहे ऐं उन जा एग्ज़ाम्पल्स असां लिखिया आहिनि बोर्ड ते, उन्हनि खे असां सम्झंदासीं। पज़ेसिव प्रोनाउन जी डेफिनेशन आहे पज़ेसिव प्रोनाउन इज़ अ वर्ड। पज़ेसिव प्रोनाउन यानी मिल्कियत ज़ाहिर करण वारो ज़मीर हिकु लफ़्ज़ आहे that replaces a noun or a noun phrase, जेको नाउन या नाउन फ्रेज जी जाइ ते इस्तेमाल थींदो आहे। and shows ownership or possession, जेको मिल्कियत खे या कब्ज़े खे ज़ाहिर कंदो आहे उनखे असां पज़ेसिव प्रोनाउन चवंदा आहियूं। अच्छा, उन खां पोइ असांखे कुझु एग्ज़ाम्पल्स मिलियल आहिनि जेके लफ़्ज़ आहिनि पज़ेसिव प्रोनाउन तौरु इस्तेमाल थींदा आहिनि। उहे आहिनि माइन, योर्स, हिज, हर्स, ours and theirs। एग्जाम्पल आहे दिस इज माइन, ही मुंहिंजो आहे। हेठियों जुमिलो आहे दिस बुक इज माय बुक, ही किताब मुंहिंजो आहे। हाणे हिननि ॿिन्हिनि लफ़्ज़नि जी जेका माना आहे उहा तक़रीबन हिकु जहिड़ी आहे, पर हिननि में जेको लफ़्ज़नि जो चुनाव आहे, इस्तेमालु आहे, चूंड आहे, उहा मुख़्तलिफ़ आहे। असांखे इहो सम्झणो पवंदो। हाणे ही जेको लफ़्ज़ आहे दिस इज माइन, ही माइन जेको लफ़्ज़ आहे इहो पज़ेसिव प्रोनाउन आहे। यानी इहो पज़ेसिव प्रोनाउन कीअं आहे, जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको कंहिं नाउन खे रिप्लेस थो करे, दैट रिप्लेसिस अ नाउन, ठीकु आहे, एंड शोज़ ऑनरशिप, ऐं उहो मिल्कियत ज़ाहिर थो करे। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त ही जेको लफ़्ज़ आहे माइन, इहो कहिड़े नाउन जी जाइ ते इस्तेमालु थियो आहे, ऐं इन नाउन जी जाइ ते इस्तेमालु थींदड़ जेको लफ़्ज़ आहे उहो मिल्कियत कंहिंजी पियो ज़ाहिर करे। असांखे इहो ॾिसणो आहे दिस इज़ माइन, ही मुंहिंजो आहे, यानी यकीनन का शइ आहे जंहिंजी तरफ़ इशारो आहे त इहा जेका शइ आहे इहा मुंहिंजी आहे। यानी उन शइ जो नालो कोन वरितो आहे असां, उन नाले जी जॻह ते असां ही लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, ऐं इन लफ़्ज़ में उन शइ जी जेका ऑनरशिप आहे उहा ज़ाहिर पई थिए। त उहा यकीनन का शइ आहे जेका कंहिं शख़्स या कंहिं माण्हूअ सां बिलोंग थी करे, यानी उन जी मिल्कियत या उन जे कब्ज़े में आहे। असां हिनखे थोरो हेठि खणी ईंदासीं त वधीक असांखे सम्झण में आसानी मिलंदी। फ़र्ज़ु कयो हिते जुमिलो मिलियल आहे दिस बुक इज़ माय बुक, या दिस इज़ माय बुक, ईअं खणी चइजेसि, ठीकु आहे। दिस इज़ माय बुक, ही मुंहिंजो किताब आहे। हाणे हिते जेका आहे लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे माय बुक, इहो बि मिल्कियत खे ज़ाहिर पियो करे, ठीकु आहे। हिन जुमिले में को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे को। हिन में असां नालो वरितो आहे शइ जो, ऐं मिल्कियत ज़ाहिर करण वारो पज़ेसिव एडजेक्टिव तौरु इस्तेमालु कयो आहे। माए जेको लफ़्ज़ आहे पज़ेसिव एडजेक्टिव आहे, मिल्कियत ज़ाहिर करण वारो एडजेक्टिव। इहो असां नेक्स्ट पंहिंजे लेक्चर्स में पढ़ंदासीं, जेके एडजेक्टिव जा टाइप्स आहिनि, व्हाट इज़ एडजेक्टिव एंड व्हाट आर द टाइप्स ऑफ एडजेक्टिव। इहो अलॻि हिकिड़ो असांजो टॉपिक आहे जेको असां पढ़ंदासीं। हिते सिर्फ़ु मां इहो थो सम्झाइणु चाहियां त हिते जुमिलो जेको आहे हिन जुमिले में एॾो को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे को। माना जे हवाले सां ॻाल्हि साॻी आहे। लफ़्ज़नि जे हिसाब सां असांखे इहो सम्झणो पवंदो त ही प्रोनाउन कीअं आहे ऐं ही एडजेक्टिव कीअं आहे, असांखे इहो सम्झणो आहे। दिस इज़ माय बुक, ही मुंहिंजो किताब आहे। हाणे ही माय जेको आहे पज़ेसिव एडजेक्टिव आहे, ऐं जेको क्वालिफाई करे थो नाउन खे, नाउन जे बारे में ॿुधाए थो। ऐं हिननि ॿिन्हिनि लफ़्ज़नि खे खणी करे जेकॾहिं मां हीअं चवां दिस इज़ माइन, मां चवां थो इहो किताब मुंहिंजो आहे, दिस इज़ माइन, मां किताब जो नालो नथो वठां, मां थो चवां इहो मुंहिंजो आहे। हाणे किताब जो नालो नथो वठां, उन जी नाले जी जाइ ते मां लफ़्ज़ थो इस्तेमालु कयां, ऐं माए बि मां नथो चवां,
मां मिल्कियत ज़ाहिर थो कयां हिक ई लफ़्ज़ में, यानी नाउन जी तरफ़ इशारो बि कयां थो ऐं मिल्कियत बि ज़ाहिर कयां थो। हिक ई लफ़्ज़ में ॿ शयूं माना ॿ शयूं ज़ाहिर थियूं थियनि। हिकु त उन जी जेका शइ जी जेका सुञाणप आहे उहा मां लिकाए छॾी आहे, मां उन जो नालो न खयों आहे, मां ईअं न चयो आहे त हीउ मुंहिंजो किताबु आहे, मां चयो आहे इहो मुंहिंजो आहे, माना मां कंहिं शइ जी तरफ़ इशारो करे चयो आहे इहो मुंहिंजो आहे। यकीनन उहा शइ का उन जो को नालो हूंदो जंहिंजे बारे में मां वाज़े तौरु नाहे ॿुधायो। जॾहिं बि असां नाउन जो या नाउन फ्रेज़ जो डायरेक्ट नालो न आहियूं खणंदा, उन जी जाइ ते को लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, उनखे असां प्रोनाउन चवंदा आहियूं। ठीकु आहे, ही प्रोनाउन आहे ऐं हिन प्रोनाउन में वरी मिल्कियत बि ज़ाहिर करे थो, यानी उहो जेको किताबु आहे उहो कंहिं न कंहिं माण्हूअ सां उन जो तालुक़ु आहे, कंहिं न कंहिं माण्हूअ जी उहा मिल्कियत आहे। त इन्हनि ॿिनि लफ़्ज़नि यानी माई बुक खे हिक ई लफ़्ज़ में मां लिखियो आहे माइन, दिस इज़ माइन, इहो मुंहिंजो आहे, यानी इहो किताबु मुंहिंजो आहे। अचूं था हेठि पंहिंजो हिकु ॿियो एग्ज़ाम्पल लिखियो आहे, पाकिस्तान इज़ अवर कंट्री, पाकिस्तान असांजो मुल्क आहे, अवर कंट्री। हाणे अवर जेको आहे इहो पॉज़ेसिव एडजेक्टिव आहे। ठीकु आहे, इहो असां नेक्स्ट टॉपिक में लेक्चर में पढ़ंदासीं। ऐं कंट्री जेको आहे मुल्क आहे। हाणे मां हिते कंट्री अवर कंट्री जे बदिरां मां अवर्स लिखियो आहे, मां नाउन खे हिते इस्तेमालु न कयो आहे। उन नाउन जी जाइ ते हिकिड़ो रिप्लेसमेंट लफ़्ज़ आहे, हिकिड़ो रिप्लेसमेंट लफ़्ज़ हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, उन जी जाइ ते इस्तेमालु कयो आहे, कंट्री जी जाइ ते इस्तेमालु कयो आहे। ऐं इहो अवर कंट्री जी जाइ ते इस्तेमालु थींदड़ यानी मिल्कियत ज़ाहिर कंदड़ हिकु लफ़्ज़ आहे। पाकिस्तान इज़ अवर्स, पाकिस्तान असांजो मुल्क आहे, पाकिस्तान असांजो आहे। त हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त जेको पॉज़ेसिव जेको नाउन हूंदो आहे उन में असांखे हिकु त अवर लफ़्ज़ जेको आहे एडजेक्टिव आहे। ठीकु आहे, पर जेकॾहिं उन सां गॾु एस थो लॻे, अवर्स थो थिए, त इहो पॉज़ेसिव प्रोनाउन थी थो वञे। अहिड़े तरीक़े सां देयर लफ़्ज़ जेको आहे एडजेक्टिव आहे, पॉज़ेसिव एडजेक्टिव आहे, ऐं उन सां गॾु अगरि एस थो लॻे त उहो पॉज़ेसिव प्रोनाउन थी थो वञे। अहिड़े तरीक़े सां हर्स लफ़्ज़ आहे, हर लफ़्ज़ जेको आहे हर HER हर लफ़्ज़ जेको आहे पॉज़ेसिव एडजेक्टिव आहे। ठीकु आहे, पर अगरि उन सां असां हर्स लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं त उहो पॉज़ेसिव प्रोनाउन थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो पॉज़ेसिव प्रोनाउन जो इस्तेमालु ॾिठोसीं। त हाणे असां ॾिसंदासीं डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन खे। डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन यानी अहिड़ो प्रोनाउन जेको कंहिं नाउन जी तरफ़, कंहिं शइ जी तरफ़, कंहिं माण्हूअ जी तरफ़ इशारो कंदो हुजे। डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन यानी इशारे करण वारो ज़मीर। अचो त हिन जी डेफिनेशन खे ॾिसूं। पहिरियां हिन जी डेफिनेशन आहे डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन इज़ अ प्रोनाउन। डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन यानी इशारे वारो ज़मीर हिकिड़ो प्रोनाउन आहे, हिकिड़ो ज़मीर आहे दैट रिप्रेजेंट्स अ नाउन, जेको नाउन जी तरफ़ इशारो करे थो, नाउन जी तरफ़ मुतवजा कराए थो, नाउन जी नुमाइंदगी करे थो, एंड एक्सप्रेसिस इट्स पोजिशन, ऐं उन जी पोजिशन जे बारे में ॿुधाए थो, यानी उन जी जॻह जे बारे में ॿुधाए थो त उहा जेका शइ आहे उहा वेझो आहे या परे आहे, यानी उन जी पोजिशन जे बारे में ॿुधाए थो। कुझु लफ़्ज़ मिलियल आहिनि दिस, दैट, दीज़, दोज़। ही डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन तौरु इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ आहिनि। दिस असां सिंगुलर जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, ऐं वेझो का शइ, कंहिं शइ जी तरफ़ इशारो कयूं, वेझो का शइ हुजे पयल, उन जी तरफ़ इशारो कंदासीं, दिस इस्तेमालु कंदासीं। अगरि परे साॻी शइ परे पयल हूंदी त उन जे लाइ असां दैट इस्तेमालु कंदासीं। ऐं दीज़ जेको आहे उहो वेझो शयुनि जे लाइ इस्तेमालु कंदासीं, प्लूरल शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, ऐं परे शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे दोज़। दिस जेको आहे उहो उन जो प्लूरल दीज़ आहे, ऐं दैट जो प्लूरल जेको आहे उहो दोज़ आहे। एग्ज़ाम्पल सां सम्झण जी कोशिशि कंदासीं त डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन छा खे था चऊं असां। दिस इज़ डिलीशियस। दिस इज़ डिलीशियस यानी कंहिं शइ जी तरफ़ इशारो आहे, कंहिं शइ जो असां नालो न आहे वरितो, असां सिर्फ़ु इहो ॿुधायो आहे त इहो ॾाढो लज़ीज़ आहे। डिलीशियस माना लज़ीज़। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे दिस, हीउ लफ़्ज़ कंहिं शइ जी तरफ़ इशारो, उन शइ जो असां नालो नथा वठूं,
यकीनन अहिड़ी शइ जो नालो थो वठे जेका ज़ाइक़ेदार आहे, जेका लज़ीज़ आहे, यकीनन उहा का खाइण पीअण जी शइ हूंदी। फ़र्ज़ु कयो त कंहिं खाइण पीअण जी शइ जी तरफ़ इशारो आहे, उन खाइण पीअण जी शइ जो नालो असां नाहे वरितो, असां सिर्फ़ु इशारे तौरु उन जो ज़िक्र था कयूं, दिस इज़ डिलिशियस, हीअ जेका आहे उहा लज़ीज़ आहे। पोइ उहा का बिरयानी थी सघे थी, को खाधो थी सघे थो, का अहिड़ी डिश थी सघे थी। सो उन खाधे उन शइ जे बदिरां असां हिकु लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, उहो प्रोनाउन आहे जेको उन नाउन जी जॻह ते इस्तेमालु थियो आहे, ऐं उन शइ जी तरफ़, उन नाउन जी तरफ़ इशारे तौरु इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ आहे। इन जे करे असां हिन खे डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन चऊं था। अच्छा, हिन जुमिले में हिकिड़ी ॿी शइ सम्झण जी आहे त हिन जुमिले में असां कंहिं नाउन जो ज़िक्र न कयो आहे। अचूं था हेठि जुमिले में, दिस मील इज़ डिलिशियस, ही खाधो ज़ाइक़ेदार आहे, लज़ीज़ आहे। हाणे हिते जेको लफ़्ज़ आहे, असां हिते नाउन हिन दिस सां गॾु नाउन इस्तेमालु कयो आहे, त इन जे करे ही जेको लफ़्ज़ दिस आहे, हाणे इहो डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन न बल्कि डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव थी वेंदो। छो त एडजेक्टिव जेको हूंदो आहे उहो हमेशह पाण सां गॾु नाउन खणंदो आहे, जेको नाउन खे क्वालिफाई कंदो आहे, नाउन जे बारे में वधीक ॿुधाईंदो आहे, नाउन जी तरफ़ इशारो बि कंदो आहे, ऐं नाउन पाण सां गॾु खणंदो आहे। त अहिड़े नाउन जी तरफ़ इशारो करण वारो लफ़्ज़ जेको नाउन सां गॾु अचे, उनखे असां डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव चवंदा आहियूं। इहो असां एडजेक्टिव वारे टॉपिक में पढ़ंदासीं। हिते सिर्फ़ु फ़र्क़ु ज़ाहिर करण जे लाइ त हिते ॾिसो, दिस खां पोइ को बि नाउन न आहे आयो। इन जो मतिलबु इहो आहे त ही जेको लफ़्ज़ आहे, ही बज़ाते ख़ुदि प्रोनाउन जी जाइ ते इस्तेमालु थियो आहे, पर के ही जेको लफ़्ज़ आहे, हीउ नाउन सां गॾु आयो आहे ऐं नाउन जी तरफ़ इशारो करे थो, नाउन खे क्वालिफाई करे थो, नाउन जे बारे में वधीक ॿुधाए थो। इन जे करे ही लफ़्ज़ जेको आहे एडजेक्टिव थो सॾाए, ऐं जेको लफ़्ज़ नाउन जे बदिरां इस्तेमालु थींदो आहे, नाउन जी जाइ ते इस्तेमालु थींदो आहे, उनखे असां प्रोनाउन चवंदा आहियूं। ऐं छो जो ही लफ़्ज़ जेको आहे इहो इशारो करे थो नाउन जी तरफ़, कंहिं शइ जी तरफ़ इशारो करे थो, त उहा शइ जेका आहे उहा लज़ीज़ आहे, ज़ाइक़ेदार आहे। तंहिंजे करे असां हिन लफ़्ज़ खे डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन यानी इशारे करण वारो ज़मीर चऊं था। अचूं था हेठि ॿिए जुमिले ते, इज़ दैट योर्स, छा इहो तुंहिंजो आहे, यानी कंहिं शइ जी तरफ़ इशारो आहे। बैग पियो आहे फ़र्ज़ु कयो, या बॉल पियो आहे, असां चऊं था इहो तुंहिंजो आहे। असां इहो लफ़्ज़ इस्तेमालु था कयूं, उन शइ जो लफ़्ज़ जो उन शइ जो नालो नथा खणूं। त हेठि मिसाल लफ़्ज़ में लाइ, इज़ दैट बाइक योर्स, छा इहा बाइक तुंहिंजी आहे। हाणे हिते बज़ाहिर असां हिते हिकिड़ो किलियर लफ़्ज़नि में हिकु नाउन जो ज़िक्र कयो आहे, यानी बाइक जो ज़िक्र कयो आहे। त इज़ दैट बाइक योर्स, हाणे ही जेको दैट आहे इहो डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव आहे, छो जो हिन सां गॾु पाण सां नाउन अची वियो आहे, जंहिं नाउन जी तरफ़ ही इशारो करे रहियो आहे, ऐं उहा बाइक वेझो न बल्कि परे पई आहे। इन जे करे असां दैट इस्तेमालु कयो आहे। अगरि जेकॾहिं इहा साॻी बाइक वेझो हुजे हा त असां दिस इस्तेमालु कयूं हा। ठीकु आहे। सो दैट लफ़्ज़ जेको आहे पाण सां गॾु नाउन कोन थो खणे, बल्कि नाउन जी जाइ ते थो इस्तेमालु थिए, ऐं उहो नाउन जी तरफ़ इशारो करे थो। अहिड़े लफ़्ज़ खे असां डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। अचूं था उन खां पोइ दीज़ ऐं दोस्त ते। दीज़ ऐं दोस्त जेके हूंदा आहिनि प्लूरल जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। दीज़ प्लूरल जे लाइ इस्तेमालु थींदो आहे वेझी का शइ हुजे जंहिंजी तरफ़ इशारो कंदा हुजूं। मिसाल, दीज़ आर दीज़ योर्स, छा इहे तुंहिंजा आहिनि। मां कंहिं किताबनि जी तरफ़ इशारो कयां थो ऐं मां चवां थो इहे तुंहिंजा आहिनि, आर दीज़ योर्स, छा इहे तुंहिंजा आहिनि। या मां चवां दीज़ आर योर्स, इहे तुंहिंजा आहिनि। मां किताबनि जी तरफ़ इशारो कयां थो, 4-5 किताब पिया आहिनि, जमा आहिनि, काफ़ी क्वांटिटी में मौजूदु आहिनि, मिक़दार में मौजूदु आहिनि, का शइ आहे उन जी तरफ़ इशारो कयां थो। मां चवां थो छा इहे तुंहिंजा आहिनि या ही तुंहिंजा आहिनि। दीज़ आर योर्स, आर दीज़ योर्स। सो प्लूरल जे लाइ दीज़ इस्तेमालु कंदा आहियूं, वेझी का शइ हुजे उन्हनि जे लाइ, ऐं परे जेके शयूं हूंदियूं आहिनि, जमा शयूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे लाइ असां दोज़ इस्तेमालु कंदा आहियूं। सो इहो हुयो डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन।